कार चऊं था भली करे आया कीअं महसूस कयो पिया जो आवाज़ चैनल ते तव्हां मौजूद सही तमाम सुठो फील पियो थिए ऐं तमाम सुठो कम पियो लगे मूंखे आवाज़ वारनि जो तकलीफ़ महिरबानी चाहींदासीं त पहिरीं असांजे नाज़रीन खे पंहिंजो मुख़्तसिर पर तारुफ़ ज़रूरु थियणु घुरिजे तव्हां किथां जा आहियो ऐं तव्हां कीअं शुरूआत कई साईं मुंहिंजो नालो बशीर अहमद सोलंकी आहे ऐं मूं तालीम जी जेका शुरूआत म्यूज़िकल मौसीक़ी जी जेका तालीम सो उस्ताद ख़ादुम हुसैन सखीरानी साहब जिन खां मूं वरिती आहे मुंहिंजो उस्ताद उहो आहे मुंहिंजा मामा बि उन खां अॻु में ॻाईंदा हुया मोहम्मद रमज़ान सोलंकी ख़ादुम हुसैन सोलंकी उन्हनि बि मूंखे तमामु घणो गाइड कयो आहे स्पेशली मां जेको आहे सो फैन आहियां मंजूर साहब जो अच्छा मतलब तव्हांजे जेको मामा वग़ैरह जेके ख़ानदान में मतलब सिंगर हुया अच्छा उन जे बावजूद भी तव्हां मंजूर सखीरानी खे पसंद कयो था ऐं उन जी कॉपी कयो था जी 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 जो आवाज़ रखो था जी जी बिल्कुल सही मां कोशिश तव्हांखे पसंद आहे मंजूर सखीरानी त मां उनखे मतलब एतिरो लाइक कयो था तव्हां उनखे मां तव्हांखे ॿुधायो त मां सिंगर ई मंजूर साहब खे ॿुधी करे हिकिड़ो शौक़ु हिकिड़ो पैदा थियो वाह वाह ॾाढो सुठो ऐं यकीनन काफ़ी असांजा दोस्त जेके हिन वक़्तु नाज़रीन टेलीविज़न ते ॾिसी रहिया आहिनि ऐं तव्हांखे आवाज़ ऐं अंदाज़ जे हवाले सां हिन वक़्तु उहो जेको तासुर तव्हां ॾियणु चाहियो पिया जंहिं दावा जेका अव्हां कई आहे त यकीनन कुझु हवालो अंदाज़ जे हिसाब सां बि ईअं महसूसु थिए थो ॼण मंजूर सखीराणीअ जी जवानी ऐं उहो टाइम जेको जवानी वारो टाइम ईअं थोरा वॾा वार ऐं माशाल्लाह अच्छा जीअं उस्ताद मंजूर सखीरानी माशाल्लाह काफ़ी जग मशहूर फनकार है ऐं सिंधी हवाले सां जेके सुरीलो फनकार बिल्कुल काफ़ी उनजा फैन आहिनि तव्हांखे कॾहिं इहो एहसासु थियो त या कंहिं ॿुधायो त मंजूर सखीरानी जहिड़ो आवाज़ ऐं अंदाज़ तव्हां रखो था हा इहो मूंखे दोस्तनि उत्साहियो मां स्टेज ते पहिरियों ड्रामा कंदो हुयुमि असल में अच्छा एक्टर बि रही चुका हो अब्बास गुल असांजो भाउ हींअर सभिनी चैनलनि ते मशहूरु आहे उन्हनि सां गॾु स्टेज ते अब्बास गुल ओढाणो जी ओढाणो सॉरी उन खां पोइ स्टेज शो थींदा हुया वञणु थींदो हुयो त कॾहिं कॾहिं दोस्त चवनि तव्हां ॻायो था सुठो तव्हां थोरो ॿुधायो वाह वाह उते मां ॻाईंदो हुउमि त तक़रीबन मूंखे तमामु घणो दाद मिलंदो हुयो ऐं पोइ मूंखे सभिनी दोस्तनि चयो यार तुंहिंजो आवाज़ तमामु सुठो आहे ऐं तव्हां प्रॉपर सिंगर थियो ऐं अॼु असां वटि जेको सिंगर आहे उहो एक्टर बि आहे अच्छा त प्रोग्राम में अव्हां सां कचहरी जो सिलसिलो त हलंदो रहंदो पर हाणे असांजे नाज़रीन खे अव्हां कहिड़ो गीत ॿुधायो था कहिड़ो कलाम ॿुधायो था हाणे मां तव्हांखे उस्ताद बुखारी जो हिकु ख़ूबसूरत गीत आयो रस्ते रोक न करो यार उस्ताद बुखारी सॼो सोन आहे वरी मंजूर सखीरानी ॻायो हुजे त पोइ छा ॻाल्हि कजे बिस्मिल्लाह साईं बिस्मिल्लाह करड़ा खणी कर डंगन हणा देह के ॾाढा ॾियन डर पो भी कीन पचर तबसुम छॾे तन जी रस्ते रोक न करो यार रस्ते रोक न कर रस्ते रोक न करो यार रस्ते रोक न कर सो रही सिंगार करे तू वाट हड़न के मुफ्त न मार रस्ते रोक न करो यार रस्ते रोक न कर अल्लाह रस्ते रोक न कर सो रही सिंगार करे तू वाट हड़न के मुफ्त न मार रस्ते
तुंहिंजा अबरू नाहिन दो धारी तलवार यार दो धारी तलवार अबरू तुंहिंजा अबरू नाहिन दो धारी तलवार यार दो धारी तलवार जेके ईंदा थींदा वेंदा जेके ईंदा थींदा वेंदा थोड़स सुन खां धार यार रस्ते रोकन कर जेके ईंदा थींदा वेंदा जेके ईंदा थींदा वेंदा थोड़स सुन खां धार यार रस्ते रोकन कर रस्ते रोकन करो यार रस्ते रोकन कर अल्लाह रस्ते रोकन कर फांसी कन फटकार यार रस्ते रोकन कर सियाणा ब्याणा अचन उडाणा सियाणा ब्याणा अचन उडाणा फांसी कन फटकार यार रस्ते रोकन कर रस्ते रोकन करो यार रस्ते रोकन कर अल्लाह रस्ते रोकन कर उडाणा फांसी कन फटकार यार रस्ते रोकन कर सियाणा ब्याणा अचन उडाणा सियाणा ब्याणा अचन उडाणा फांसी कन फटकार यार रस्ते रोकन कर रस्ते रोकन करो यार रस्ते रोकन कर अल्लाह रस्ते रोकन कर उस्ताद बने प्यो वाट बच्चों के पार यार वाट बच्चों के पार वाट हड़ू उस्ताद बने प्यो वाट हड़ू उस्ताद बने प्यो वाट बच्चों के पार यार वाट बच्चों के पार छोतो बणजी उन जे आडो छोतो बणजी उन जे आडो दर्दन जी दीवार यार आडो छोतो पणजी हुन जे आडो दर्दन जी दीवार यार रस्ते रोकन कर रस्ते रोकन करो यार रस्ते रोकन कर सो रही सिंगार करे सो रही सिंगार करे तू आटड़न के मुफ्त न मार रस्ते रोकन कर ओ यार रस्ते रोकन कर अल्लाह रस्ते रोकन कर वाह से वाह तमाम बेहतरीन खूबसूरत रस्ते रोक न करना ओ यार ये रोकन है पर हिकड़ी नंढड़ी शॉर्ट कमर्शियल ब्रेक है न ब्रेक खां पोइ अवां असां वरी गॾु हूंदासीं ही साथ ऐं संगम ईअं बरक़रार रहंदो असां सां